हर को पंहिंजी दुनिया में पैडलिंग, बोटिंग, स्विमिंग, में वाहन जे कपनि ते ईअं कंदा ते अमरीकी ॿार ॾिसो हिते बि इहे कॉमन शयूं आहिनि। त हिन खे ॾिसो भउ न भुला, कोई नथो ताड़ेसि न अचेसि थो वेझो, ठीकु आहे। ख़ुदा न ख़ास्ता असां वटि छा आहे माहौल तव्हांखे वधीक ख़बर आहे। वाह छा त गाॾियूं आहिनि साईं, गाॾियूं न हवाई जहाज़ आहिनि, सफ़ा हिकु नंबर। बसि साईं वाह वाह, हे जेको नज़ारो ईंदो आहे न, छा क्या बात है। वाह ऐं हिन नज़ारे जे करे ईंदा आहियूं, हरियाली वणकारी। वाह बसि साईं जीअं जीअं लहंदासीं हिन ढंढ जा नज़ारा तव्हांखे नज़र खुटी वेंदा, ढंढ जा साईं व्यूज़ न खुटंदा आहिनि हिते। फैमिली जो साईं हिते बीच वग़ैरह आहे, पिकनिक पार्टी, वॉलीबॉल्स। ऊन्हारे में बचड़नि खे हिते वठी ईंदा आहियूं। कहिड़ी ॾिसो हट कहिड़ो ख़ाली आहे। ॿुधो हाणे काॾे हलूं, हेॾे झूलन वारे पासे ॾे हलूं, होॾे हलूं। काफ़ी हिते फैमिलीज़ वग़ैरह वीकेंड ते ईंदियूं आहिनि। भेंदुर हूंदी आहे साईं असांजी हिते, बचड़नि सां पंहिंजे पाण सां नेचुरल नज़ारा अची वेंदा आहिनि। फैमिलीज़ वग़ैरह झूला बचड़नि जा तव्हांखे थोरो ओवरव्यू कराईंदो हलां। हे ॾिसो मोकल जो ॾींहुं आहे न, पिकनिक हले थी, पार्टी हले थी, कुझु फैमिलियूं पाण में मिली करे ईंदियूं आहिनि। गाॾियूं वाॾियूं तरतीब में, का आंधी मंडी गाॾी न बीठल। हा मुंहिंजा इहे माहौल इंसान पाण ठाहींदा आहिनि न, असां वटि जिते वणे जीअं वणे मालिक पाण उछलायूं गंद हे हो, पोइ वरी माहौल पाण ख़राब था कयूं न बाबा। हिते जो उसूल हिते बि माना माण्हू बेढंगी सां रहनि त रही था सघनि, पर हे कचरा बचरा साईं जाइनि हाणे पार्किंग छल मिले ऐं झूला वूला, हा बाबा मानी पाण खाऊं था साईं। कोई स्पेशल इवेंट न हूंदो आहे घर में, जीअं मोकल जे ॾींहुं पुलाव पचे, बिरयानी पचे, पाणी जूस बोतल प्लेट ये खयूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कोशिशि कई आहे त मानी अची अहिड़े नज़ारे जे अॻियां खाऊं त जीअं ज़िंदगी में थोरी बहुत ख़ुशी जी लहर अचे न। घर में त रोज़ खाऊं था, पर असां चयोसीं त अचो। ऐं भाउ मुंहिंजा हिते बि हे ॾिसो न पाणी सेंवर गंदो छिकिल हिसो आहिनि, हीअं न आहे त अमरीका सफ़ा को सफ़ा अंत लॻी पई आहे। हिते बि भाउ आहिनि मसला मसाइल, पर नज़ारो अहिड़ो हुजे त क्या ई बात है साईं। मौसम VIP थी वियो आहे, उस एॾी तेज़ आहे न, छो त मल्हारो मौसम आहे। ॿुधव असां हीअ जॻह बचड़नि चयो हिते वियूं, न त साईं तव्हां हिते बारबेक्यू वग़ैरह करे था सघो, उहो बि हिते सेटअप आहे, पर हीअ जॻह सिलेक्ट थी आहे। देगड़ो पंहिंजो जी पुट साईं ॾिसो, वाह वाह छा त नज़ारा। बसि इहा नंढड़ी कोशिशि आहे, कोई हिन में एक्स्ट्रा ख़र्चो न आहे। बसि आयासीं, कोई एॾो वॾो ख़फ़ा ख़र्चा न कयासीं, बसि पंहिंजी देगड़ो खयूं पहुची वियासीं त थोरो मज़ो अची वञे न। मानी उहा ई वाह बिरयानी पुलाव पंहिंजो जेको हूंदो आहे घरनि में। बाक़ी हे साईं कुझु नज़ारा आहिनि, मां जो तव्हांखे ॾेखारियां पिया ॿुधायां, थोरो सम्झो। जीअं अॻिरे हिकिड़े दोस्त खे मशवरो ॾिनो हुअमि साईं, हिकिड़े दोस्त मूंखे फ़ोन करे पुछा कयो साईं सेमण में रहंदो आहियां, असां छा कयूं छा कयूं छा कयूं। मां जो अलाह जो ॾिनो सभु कुझु अथी, बचड़नि खे टाइम ॾे, बचड़नि सां क्वालिटी टाइम पास कर। हुनजो क्वालिटी टाइम छा, मां चयोमांसि अदा मोटरसाइकिल अथी न चया हा, मां जो बचड़ा बि अथी चया हा, मां जो बिरयानी जो देगड़ो पचाए बेगम खे वठो, घर को ॿाहिरि निकिरी करे, शहर को ॿाहिरि निकिरी करे
ॾींहं जी रोशनी में, छो त सेफ्टी फर्स्ट। उन खां पोइ कंहिं भली जॻह ते तव्हां साईं अधु मुनो कलाक भरे वञो लकी शाह सदर, उते साईं हो पहाड़ियूं आहिनि, व्यूज़ आहिनि। अॼुकल्ह मौसम जीअं साईं मल्हारो आहे, उते वञी करे हिकिड़ी चादर खणी वञ, वेह बचड़नि सां 2-3 कलाक उते भोग ठकाव कर, मानी बानी उते खाओ, वरी बि सांझी को अॻे मोटी जो वक़्त ते। अलाह ख़ैरु कंदो बाबा। ईअं अहिड़ा माहौल, अहिड़ियूं शयूं घटि रिसोर्सिस में बि तव्हां करे था सघो न। छा आहे, ज़हन खे सिर्फ़ु तब्दील करिणो आहे। पंहिंजे बच्चनि सां जॾहिं तव्हां टाइम पास कंदो न, बच्चा तव्हांजा ॾिसो त कीअं अॻिते वधनि था। ऐं साईं गॾोगॾु शेयर थींदो हले, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। काफ़ी दोस्त त हाणे इहो ई चवंदा आहिनि, साईं तुंहिंजो नारो। हा बाबा, शेयर शेयर। इहा हुई अॼु जी पंहिंजी मोकल जे ॾींहं जी एक्टिविटी। इंशाल्लाह वरी कठाऊं, जेसि ताईं दुआनि में यादि, पर वेंदे वेंदे वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा हलिजो, छो त भाउ शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। इंशाल्लाह जल्द मिलूं था। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो परिवारनि जो ख़्यालु रखिजो।